सतनाम साखी। जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे पंहिंजा भगवान श्री झूलेलाल पंहिंजा इष्ट जंहिंजी प्रतिमाऊं पाण कॾहिं पले ते ॾिसंदा आहियूं, कॾहिं पाण घोड़े ते ॾिसंदा आहियूं, इन्हनि जे बारे में तव्हांखे जानकारी ॾियण आई आहियां। हीअ ॻाल्हि आहे सिंध प्रदेश जी। सिंध प्रदेश में मीरक शाह बादशाह नाले जो हिकु शासक हो जेको मुसलमान हो। उहो पंहिंजे सिंधियुनि खे हुन मुसलमान ते ठाहियो, पर पंहिंजा जेके सिंधी भाउर या सिंधी पूर्वज या जेके वॾा हुआ त इहा इन ॻाल्हि जो विरोध करण लॻा। त पंहिंजा जेके सॼा पंहिंजा पूर्वज हुआ, पंहिंजा वॾा हुआ, त इहे तट जे किनारे वेही करे उन्हनि सभिनि प्रतिज्ञा कई, घणनि विर्त रखिया, के जप कया, तप कया, ऐं जेको पाण चालीहो कंदा आहियूं, 40 ॾींहं जो इहो तप कयनि सभिनि। किथे? समुंद्र तट ते वेही करे। त पंहिंजे भॻवान खे पुकारण लॻा कि असांखे तूं बचाए, असांजी रक्षा कर। 40 ॾींहं खां पोइ तपस्या सां पंहिंजा इष्ट देव, पंहिंजा देवता प्रसन्न थिया त हू समुंद्र मां, समुंड मां निकिता, पले ते निकिता, ऐं उन्हनि पंहिंजी सभिनि जेके तपस्या सां उन्हनि खे प्रसन्नता जेकी थी कि हाणे मां तव्हांजी रक्षा लाइ अची चुको आहियां, हाणे मां तव्हांजे लाइ आहियां। त इहो भरोसो ॾेई करे ऐं हिकिड़ी आकाशवाणी थी कि हाणे मां सिंध में नसरपुर गांव में ठाकुर रतनलाल जे घर मां पैदा थींदसि। जॾहिं पंहिंजा इष्ट वरुण देवता भगवान जनम वठी चुका, वक़्त सां पंहिंजा जेके उन्हनि जा पर्चा मिलण लॻा, त मीरक बादशाह खे ख़बर पई कि हिते ही बालक को अची चुको आहे, हिन सां मूंखे हाणे युद्ध करणो आहे। त पंहिंजे देवता, पंहिंजे वरुण देवता, पंहिंजे झूलेलाल साईं उनखे सम्झाइण जी कोशिशि कई कि युद्ध न करूं ऐं युद्ध सां छा वरंदो, पर न, पंहिंजे देवता खे, पंहिंजे वरुण देवता खे मीरक बादशाह सां युद्ध करणो पियो। त मीरक बादशाह बि घुटना टेकिया कि हीअ का वॾी हिकु सुठी आत्मा का जनम वरितो आहे। त मीरक बादशाह बि पंहिंजा घुटना टेकिया ऐं सरेंडर कयनि, समर्पण कयनि। त मीरक बादशाह पंहिंजो घोड़ो पंहिंजे साईं, पंहिंजे देवता, पंहिंजे वरुण देवता खे ॾिनई। त जॾहिं पाण इहो जेको पंहिंजो गानो आहे, एॾो फेमस गानो कि खटी आयो ख़ैर सां, होज मालो पाण जेको ॻाईंदा आहियूं, हीअ इन वजह सां ॻाईंदा आहियूं। पंहिंजी 40 ॾींहं जी तपस्या सां पंहिंजा वरुण देवता, पंहिंजा झूलेलाल साईं समुंड मां प्रकट थिया हुआ पले ते, ऐं जेॾीमहिल मीरकपुर बादशाह सां उहो जीते आया, खटी आया, त उन्हनि जे घोड़े ते उहो सवारी वठी करे ही हू समुंड में समाधि वरिती। उन्हनि घोड़े समेत उन्हनि समाधि वरिती। तॾहिं ई पाण उन्हनि खे कॾहिं पाण मंदिरनि में घोड़े ते ॾिसंदा आहियूं, कॾहिं पले ते ॾिसंदा आहियूं, ऐं उहो समुंड में प्रवाहित पंहिंजी समाधि वरितनि त पाण दरिया शाह बि चईंदा आहियूं ऐं दरिया खे पूॼंदा आहियूं। मूंखे लॻे थो मां पंहिंजे सिंधी समाज खे ऐं पंहिंजे युवा वर्ग खे सुठी जानकारी ॾेई रही आहियां। जय झूलेलाल।